अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल दुलार जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधायो वेंदो त ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में मुराद ख़ान जेको आहे सो पंहिंजे भाइरनि जी शादी जो सोचींदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनजा भाइर उनखे चवंदा त जेको आहे सो उहो असां पंहिंजी माई ॻोल्हे लधी आहे, बसि तूं उन्हनि ॾे जेको आहे सो रिश्तो खणी वञु, बाक़ी जेको आहे सो कमु सॼो ठहियलु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त होॾऊं जेको आहे सो मीर जाफ़र ख़ान सूबेदार खे घुराईंदो ऐं चवंदो त तूं जेको आहे सो हिकिड़ो कमु कर, तोखां केर बि पुछण वारो न हूंदो, छो जो सभु मुंहिंजा दोस्त आहिनि, तोखां का बि पुछा ॻाछा न थींदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तूं उनखे कमु उहो चवंदो त तूं वञी रुस्तम जे घर जे मथां हमिलो कराए ऐं जेको आहे सो छोकिरी खे उतां आज़ादु कराए अच। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में जेको आहे सो मुराद वारा वेंदा साईं पर हलूं नाकाम थी मोटी ईंदा, छो जो पहिरें ते जेको आहे सो उनजा हमरा पहिरियां खां ई हूंदा त जेको आहे सो हीअ उन ॻाल्हि जे करे लवाए ऐं मोटी ईंदो ऐं हमिलो करण खां लवाईंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीर मंसूर ख़ान जे मथां अञा जेको आहे सो केस ख़तमु न थींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु एपिसोडनि ताईं जेको आहे सो हुनखे अञा जेल में रखंदा ऐं उन खां पोइ उनखे आज़ादु करे छॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो मीर जाफ़र ख़ान फुल कोशिशि कंदो त मंसूर ख़ान हिते ई मारिजी वञे, पर हलो मंसूर ख़ान आज़ादु थी वेंदो, छो जो होॾो मुराद ख़ान त होॾो जेको आहे सो रहज़न वारा ॿई जेको आहे सो केस हथु खणी छॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो हीउ ड्रामो हाणे तमामु जल्द ख़तमु थी वेंदो ऐं हीउ ड्रामो सिर्फ़ु जेको आहे सो 100 किस्त ते मुश्तमिल हुयो ऐं हिन जी रिकॉर्डिंग बंदि थी चुकी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नओं ड्रामो जेको आहे सो रिकॉर्डिंग जे हेठि आहे, जॾहिं ईंदो अवां ॿाहिरां सां टाइम टेबल वग़ैरह शेयर करे छॾींदासीं। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नई वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।